ला 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 ला। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मन दर्ज अहवाल से गॾु मां आहियां तव्हांजो होस्ट असलम आज़ाद। नाज़रीन, अॼु असां मौजूदु आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सियासी ऐं नज़रियाती शख़्सियत पेटेलव हैदराबाद डिवीज़न जे प्रेस सेक्रेटरी, लेखक, जाखोड़ी ऐं बहितरीन मुक़रर मोहतरम साईं अब्दुल कादिर कुंबर साहब सां हलूं था अंदरि ऐं कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मन दर्ज अहवाल से गॾु मां आहियां तव्हांजो होस्ट असलम आज़ाद। अॼु असां मौजूदु आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सियासी ऐं नज़रियाती अॻुवान ऐं पेटेलफ डिवीज़न हैदराबाद जे प्रेस सेक्रेटरी ऐं जाखोड़ी ऐं बहितरीन लेखक ऐं तमामु मुतहरिक शख़्सियत ऐं बहितरीन मुक़रर साईं अब्दुल कादिर कुंबर साहब सां मिलूं था साईं सां ऐं कंदासीं खोड़ सारी ॻाल्हियूं। साईं ख़ुशि आहियो, मज़े में, तबीयत ठीकु आहे साईं? महिरबानी साईं, तव्हांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जेको तमामु पुराणो तइल्लुक़ु आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी में जेको तव्हां कहिड़नि उहिदनि ते रहिया? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं तव्हांजी महिरबानी जो तव्हां हिन ग़रीब खाने ते आया ऐं असां जहिड़नि अॼुकल्ह जे हिसाब सां वांदनि कारकुननि सां मुलाक़ात कई। जेतिरे क़दुरु तव्हांजे सुवाल जो जवाबु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन मुल्क जी हिकिड़ी इनकलाबी, जमहूरी ऐं जदोजहदी पार्टी हुई। जुल्फ़िकार अली भुट्टो शहीद जंहिं हिसाब सां हिन मुल्क में जमहूरियत लाइ जदोजहद कई ऐं उनमें कामयाबु हुयो। भई जेकी लंबी कहाणी आहे शहीदनि जी, मक़सदु इहो त उन दौर में जॾहिं शहीद शहज़ादे जो लाश सिंध आयो त सिंध ॿरी पई हुई ऐं सिंधी माण्हुनि खे रियासत ते ऐं हितां जे इदारनि ते सख़्तु कावड़ हुई। हासिला जो दौर हो। असीं नंढा हूंदा हुआसीं, चोथों पंजे क्लास में, त उहे जेकी थींदा हुआ मुज़ाहिरा या रैलियूं या झड़पूं थींदियूं हुयूं कॾहिं कॾहिं जंहिं मार्शल एडमिनिस्ट्रेशन जे बुनियाद ते जेको आर्मी का सॼे झड़पूं थींदियूं ऐं उहो दौर अजीब दौर ऐं सिंध बाक़ाइदे घड़ी एमआरडी तहरीक में बाक़ाइदे घड़ी। त उहो बचपन में इहे शयूं सभु ॾिसंदे असांजे अंदरि में सियासत 9th क्लास में असां उनजो छा मुंहिंजी बाक़ाइदे पार्टी में शुरूआत कई जॾहिं सिंध पीपल्स स्टूडेंट फेडरेशन जे हिसाब सां असां वर्किंग शुरू कई। पोइ इहो सिलसिलो हलंदे पार्टी में रहियासीं। मुशरफ जो दौर को मुकमल तौर ते पार्टी सां कमिटेड रहियासीं। पार्टी जदोजहद कईसीं, माण्हुनि खे कन्वेंस कयोसीं। ॾाढो कारो दौर हो, ॾाढो ॾुखियो दौर हो। ऐं हीअ उहा मार्शल कोन हुई जेका ज़ियाउल जी मार्शल हुई। ज़ियाउल खां बि ख़तरनाक ऐं ॾुखी त पीपल्स पार्टी सां मोहबत जाम आहे। पीपल्स पार्टी जे नज़रिए सां अॼु बि लाॻापियल आहियूं। शहीदनि जी कुर्बानियुनि खे नथा विसारे सघूं, पर सिंध असांजे अंदरि मौजूदु आहे। सिंध सभ खां अवल आहे ऐं पीपल्स पार्टी हमेशह आज़ादी में सिंध जो केस बि वॾी आहे। शहीद जो तारीख़ी उॿाड़े वारो पाकिस्तान जे ख़िलाफ़ धरणो हो। त उन हिसाब सां सिंध जी पीपल्स पार्टी हिकिड़ी आहे आज़ादी में। ऐं उमेद था करियूं त क़बर में बि पीपल्स पार्टी जेको पंहिंजो पुराणो वजूद खणी कंहिं नई फिक्र में, कंहिं नए नज़रिए सां, कंहिं नए जज़्बे सां, कंहिं नए असूल सां उथंदी ऐं वरी सिंध दफ़ा कंदी। उमेद आहे, यकीन बि आहे त उहो नेत त ॾिनी आहे किथे मौज त मचनी आहे महिरान। अच्छा साईं, भुट्टो साहब ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पार्टी ऐं हिन वक़्त जी पीपल्स पार्टी में केतिरो फ़र्क़ु आहे?
सिर्फ पीपल्स पार्टी में फ़र्क़ु कोन्हे, जी जेके बि मुल्क में सियासी पार्टी, जेके अवामी नेशनल पार्टी खां वठी बाचा खान जो वॾो कंदकार हो सियासी हवाले सां, जी उन जी पार्टी जी अवामी नेशनल पार्टी या बलूचिस्तान में जेके नेशनलिस्ट पार्टी उन्हनि मां वरी कुझु जे पार्लियामेंटी सियासत में अची विया सभु तक़रीबन मिंगल खां वठी राष्ट्रपतियुनि जो ॿी घोषणा उते तो पार्टी पाकिस्तान नेशनल पार्टी बलूचिस्तान नेशनल पार्टी इहे समूरियूं पार्टियूं जेके हुयूं सो उन मां वरतल नज़रियात जमहूरियत ॼण त गाइब थी ऐं हो पंहिंजी समूरियूं जेके पार्टियूं हुयूं इहे कॉम्पर्स पार्टियूं हुयूं उहे उनजे में बि उहे माण्हू न रहिया नज़रियाती माण्हू जज़्बे सां सरकार माण्हू बिल्कुलु जंहिंजी सियासत जो जदोजहद जो मक़सद ई मोहबत हुजे धरती सां, बिल्कुलु उन्हनि जो मक़सद ई मंज़िल जे तरफ़ वञण जो हुजे सही त उहो कॉन्सेप्ट तब्दील थी सही मूंखे अफ़सोस थो थिए असांजी न्यू जनरेशन जेकी आहे उहा त सॼी हिन अमल खां ई सॼी हिन अमल बिल्कुलु छो त नर्सरियूं असांजो हुयूं यूनिवर्सिटियूं कॉलेज स्टूडेंट कॉलेज थींदी हुई बिल्कुलु पोइ जॾहिं खां उतां नर्सरी जो सिलसिलो 1990 खां जेको बंदि थियो तंहिंखां पोइ हीअ सॼी तबाही हीअ सॼी तबाही हाणे पावर पॉलिटिक्स आहे इक़्तिदार जे धोड़ जेकी आहे उन में सभु शामिल थी बिल्कुलु जंहिं सां उहो पंहिंजे असल अफ़ादे ते नज़रियो सभु विञाए विनय जी मसलनि जो को हल तव्हांजी नज़र में सिंध जे मसइलनि जो हल सिर्फ़ु तइलीम सही ॿियो को बि हल सही तइलीम सां शऊर ईंदो सही तइलीम सां सम्झ ईंदी बिल्कुलु तइलीम सां अकल ईंदो राइट तइलीम सां ई असांजो माण्हू पंहिंजे माज़ी शानदार माज़ी खे पढ़ी सघे थो बिल्कुलु 5000 साल जी तारीख़ जेकी आहे असांजे वतन पुरानी तमामु पुरानी तारीख़ वतन जी जेकी तारीख़ आहे उहा असांजो शानदार माज़ी आहे बिल्कुलु ऐं असीं दुनिया जे समूरनि तहज़ीबनि खां ऊची तहज़ीब रखंदा आहियूं बिल्कुलु असांजी एतिरी वॾी तारीख़ आहे जेकॾहिं हुनजे ॿाहिरि खां शुरू कजे त पोइ असांजो हिकिड़ो शानदार दौर गुज़रियो हिंदियूं थी वञनि वतन लाइ असांजा सिपाही विड़िया आहिनि माण्हू विड़िया आहिनि ॿाहिरि खां वठी रुपले कोन्हे कनि फलाणे खां वठी छोटे खानदान ताईं जेके माण्हू आहिनि उहे विड़िया आहिनि बिल्कुलु त इहा हिकिड़ी सॼी तारीख़ खे असीं पंहिंजे न्यू जनरेशन खे पंहिंजे क़ौम जे ॿियनि जेके नवां ईंदड़ मसइला आहिनि जेके इश्यूज़ आहिनि सही हुननि ते असीं उन्हनि खे कॾहिं सम्झाए सघंदा आहियूं जॾहिं उहे तइलीम याफ़्ता असां वटि डिग्री याफ़्ता बिल्कुलु असां कॉन्सेप्ट तइलीम याफ़्ता माण्हू न पियो निकिरे यूनिवर्सिटी में बिल्कुलु स्कूलनि मां कॉलेजनि मां सभु डिग्री याफ़्ता आहिनि डिग्री आहे जेतिरो नुक़सानु असांजी तइलीम जो थियो आहे उन नुक़सान जो अज़ारो करण जे लाइ बि असांखे घणो वक़्तु असांजी सिंध जी तालीम जेका आहे उहो मुकमल तौर ते तबाह आहे हुन जो को हल असां सुठी ऐं जेको मयारी तइलीम हासिल कयूं असांजी न्यू जनरेशन में उहो मैसेज वञे त तव्हां सुठे तरीक़े जी बि तइलीम हासिल करे आला तालीम हासिल करे हिन मुआशरे में पंहिंजो अलॻि थलॻि मक़ाम ठाहियो हिन हवाले सां तव्हां छा तजवीज़ आहे तइलीम अॼु बि गवर्नमेंट अॼु बि रियासत जिन वटि असांजी टैक्सनि जी बजट आहे जेके असांजे हिननि समूरे खज़ाननि जा अमीन थियो वेठा आहिनि अच्छे कार्य जा मालिक थियो वेठा आहिनि अॼु बि जेकॾहिं उन्हनि जे दिलि में को क़ौम जे लाइ दर्द पैदा थी पवे ऐं हो सचा थी पवनि त असांजी इहा ॿुॾल तइलीम वरी तरी सघे हिन में छा ॿ ॻाल्हियूं हिकिड़ो त हिते फ्यूडल सिस्टम आहे ॿियो उन खां वधीक ख़तरनाक जेको असांजे लाइ फ्यूचर में बणिजे पियो
अलाह न करे जो हुते असां वटि वज़ीरिस्तान वारा हाल पैदा थिया। वज़ीरिस्तान में छा हो, गुरबत गुरबत एतिरी हुई जो उहे माण्हू पंहिंजे बचनि खे ॿ वक़्त जी मानी न खाराए सघंदा, पोइ उन मदद सघंदा। पर मानी त मिलंदी, बिल्कुलु हा, जो नतीजो तव्हां ॾिठो बिल्कुलु त उहे मासूम माण्हू पंहिंजे जिस्म ते बम ऐं उन्हनि जे जिस्मनि जा टुकड़ा टुकड़ा। अच्छा असीं पंहिंजी क़ौम खे हिन तबाही खां बचायूं। जे चवंदा रियासत या हुकूमत कोशिश पॉलिसियुनि में मक़ामी उस्तादनि खे ऑन बोर्ड वठे। उहे ई सम्झनि था मक़ामी उस्ताद त तइलीम जो सिस्टम कीअं सुधरंदो। तव्हां पॉलिसी ठाहियो था उते विहारे वेठा आहियो हुनखे। उहो कहिड़ो आहे हाणे ॻाइणो जेको पाकिस्तान जो ज़िंदगी ट्रस्ट ठाहे हलाए पियो। राय मूंखे नालो हुनजो राय आहे, गाना ॻाईंदो आहे। उहो पॉलिसी में वेहे सही तव्हां सिंध जी हुन कहिड़ी ख़बर त जुंगे जलवाणी जे स्कूल में अलाह हिननि खे हिदायत। अच्छा साईं, तव्हां पेटीएल जा जेको डिवीज़न जा उहदेदार आहियो, पेटीएल हिन वक़्तु तनज़ीमी तौर ते इख़्तिलाफ़नि जो शिकार आहे, हिन बारे सां छा चवणु चाहींदा? पहिरीं चयो त न फ़क़ति सियासी पार्टियूं, सही न फ़क़ति इहे पंहिंजूं कौमपरस्त पार्टियूं, बिल्कुलु पर जेके ट्रेड यूनियन हुयूं सही उन्हनि में बि उहा ई शइ पैदा थी। माना ही हिकिड़ो साज़िश ते ट्रेड यूनियन्स पॉलिटिक्स सही माण्हुनि जी नज़रियात, माण्हुनि जी सोच, माण्हुनि खे शऊर खे बेदख़ल करण जे लाइ तंज़ीमूं तबाह, ट्रेड यूनियनूं तबाह, तइलीम तबाह, इदारा तबाह, हेल्थ तबाह। हे क़ौम खे ग़ुलाम बनाइण जे लाइ जूं हिकिड़ियूं वॾियूं साज़िशूं जंहिंजे बुनियाद ते कमु थिए पियो ऐं काफ़ी कुझु थी बि चुको आहे। अहिड़ा रहम करे जदोजहद जी ज़रूरत आहे, जदोजहद करणु घुरिजे, नौजवाननि खे सम्झाइणु घुरिजे। नौजवाननि खे आउं अपील थो करियां त उहे दुनिया जी सियासत खे ज़रूरु। अच्छा साईं, ज़िंदगी जो उहो मोड़, उहो पल जिते तव्हांखे तमामु घणी तकलीफ़ थो थी थिए, 27 चई घराने जी असांजी सिंध जी तालीम जेका आहे उहो मुकमल तौर ते तबाह आहे। हुन जो को हल असां सुठी ऐं जेको मयारी तइलीम हासिल कयूं, असांजी न्यू जनरेशन में उहो मैसेज वञे त तव्हां सुठे तरीक़े जी तइलीम हासिल करे, आला तालीम हासिल करे हिन मुआशरे में पंहिंजो अलॻि थलॻि मक़ाम ठाहियो। हिन हवाले सां तव्हां छा तजवीज़ आहे? तइलीम अॼु बि गवर्नमेंट, अॼु बि रियासत जिन वटि असांजी टैक्सनि जी बजट आहे, जेके असांजे हिननि समूरे खज़ाननि जा अमीन थियो वेठा आहिनि, अच्छे कारे जा मालिक थियो वेठा आहिनि, अॼु बि जेकॾहिं उन्हनि जे दिलि में को क़ौम जे लाइ दर्द पैदा थी पवे ऐं हो सचा थी पवनि त असांजी इहा ॿुॾल तइलीम वरी तरी सघे। हिन में छा ॿ ॻाल्हियूं, हिकिड़ो त हिते फ्यूडल सिस्टम आहे, ॿियो उन खां वधीक ख़तरनाक जेको असांजे लाइ फ्यूचर में बणिजे पियो। अलाह न करे जो हुते असां वटि वज़ीरिस्तान वारा हाल पैदा थिया। वज़ीरिस्तान में छा हो, गुरबत एतिरी हुई जो उहे माण्हू पंहिंजे बचनि खे ॿ वक़्त जी मानी न खाराए सघंदा, पोइ उन मदद सघंदा। पर मानी त मिलंदी, बिल्कुलु हा, जो नतीजो तव्हां ॾिठो त उहे मासूम माण्हू पंहिंजे जिस्म ते बम ऐं उन्हनि जे जिस्मनि जा टुकड़ा टुकड़ा। असीं पंहिंजी क़ौम खे हिन तबाही खां बचायूं। जे चवंदा रियासत या हुकूमत कोशिश पॉलिसियुनि में मक़ामी उस्तादनि खे ऑन बोर्ड वठे। उहे ई सम्झनि था मक़ामी उस्ताद त तइलीम जो सिस्टम कीअं सुधरंदो। तव्हां पॉलिसी ठाहियो था उते विहारे वेठा आहियो हुनखे। उहो कहिड़ो आहे हाणे ॻाइणो जेको पाकिस्तान जो ज़िंदगी ट्रस्ट ठाहे हलाए पियो। राय मूंखे नालो हुनजो राय आहे, गाना ॻाईंदो आहे। उहो पॉलिसी में वेहे तव्हां सिंध जी हुन कहिड़ी ख़बर त जुंगे जलवाणी जे स्कूल में अलाह हिननि खे हिदायत।
अच्छा साईं, तव्हां पेटीएल जा जेको डिलीवर जा उहदेदार आहियो, पेटीएल हिन वक़्तु तंज़ीमी तौर ते इख़्तिलाफ़नि जो शिकार आहे, हिन हवाले सां छा चवणु तव्हां? आख़िरी में पहिरीं चयो त न फ़क़ति सियासी पार्टियूं, सही, न फ़क़ति इहे पंहिंजूं कॉमपर्स्ट पार्टियूं, बिल्कुलु पर जेके ट्रेड यूनियन्स हुयूं सही, उन्हनि में बि उहा ई शइ बदल माना ही हिकिड़ो साज़िश ते त ट्रेड यूनियन्स पॉलिटिक्स सही, माण्हुनि जी नज़रियात, माण्हुनि जी सोच, माण्हुनि खे शऊर खे बेदख़ल करण जे लाइ तंज़ीमूं तबाह, ट्रेड यूनियनूं तबाह, तइलीम तबाह, इदारा तबाह, हेल्थ तबाह, हे क़ौम खे ग़ुलाम बणाइण जे लाइ जूं हिकिड़ियूं वॾियूं साज़िशूं बिल्कुलु जंहिंजे बुनियाद ते कमु थिए पियो ऐं काफ़ी कुझु थी बि चुको आहे। अहिड़ा क़ाइमु करे जदोजहद जी ज़रूरत आहे, जदोजहद करणु घुरिजे, नौजवाननि खे सम्झाइणु घुरिजे। नौजवाननि खे अपील थो करियां त उहे दुनिया जी सियासत खे ज़रूरत पढ़नि त जीअं हुननि जे ज़हन में सही। शऊर जागे। अच्छा साईं, ज़िंदगी जो उहो मोड़, उहो पल जिते तव्हांखे तमामु घणी तकलीफ़ थी थिए, खताई चई गिराने जी। अच्छा साईं, भुट्टो साहब ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सियासत खे तव्हां कीअं था ॾिसो, ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां? भुट्टो साहब जे लाइ पंजाब में अॼु बि इहा ॻाल्हि आम आहे जी जी बिल्कुलु त सिंध में जेकॾहिं को वॾे में वॾो क़ौम परस्त सियासी माण्हू हो सही, जंहिं पाकिस्तान जे आइन जे अंदरि रही करे सही, हिन मुल्क में सियासत कई हुजे, सईद जो वॾो नालो आहे। बिल्कुलु पार्लियामेंटी सियासत जे हिसाब सां त जेकॾहिं सिंध में को पार्लियामेंटी सियासत जे हिसाब सां को वॾे में वॾो क़ौम परस्त तव्हां असांखे पंहिंजी क़ीमती वक़्त मां टाइम ॾिनो ऐं आख़िर में तव्हांजो अॼुकल्ह जी जेका न्यू जनरेशन आहे, नौजवान जे लाइ तव्हांजो कहिड़ो मैसेज? तमामु बहितरीनु सवाल तव्हां कयो आहे। असीं जॾहिं स्टूडेंट पॉलिटिक्स में हुआसीं न तॾहिं अजीब हिकिड़ी सूरत हूंदी हुई। सही, जे सिंध स्टूडेंट फेडरेशन सही, ॾाढी एक्टिव हूंदी हुई टाइम ते, जे टाइम ते डॉक्टर कादिर नक्शी ॿिए पासे सिंधी शागिर्द तहरीक SST वो बि ॾाढी एक्टिव हूंदी, सिपा सिंध हिते कॉलेज में कॾहिं कॾहिं कुझु झटि छोकिरा भुली वेंदा, पर अक्सर इहो थींदो हो जो हुन हो वक़्तु ॿिए सां डिबेट्स कचहरियूं इख़्तिलाफ़ हुजे पोइ कचहरियूं कंदा हुआ, हिक ॿिए खे क़ाइल करण जी कोशिशि, इम्पोज़ कोन कंदा हीअ हेॾा तूं जीअं आउं था त कर, इम्पोज़ करणु पंहिंजी न उहो कोन हुई। इनखे होटल ते ॾींदा हुआसीं सब एतिराम ते कचहरी मूंखे अफ़सोस आहे जे नौजवान जेको होटल में वञी नूर बशर जो तकलीफ़ ॻाल्हाए जेके बहस जो बि थिए ई कोन, उहो बहस त कबो आहे मुतनाज़ कयो थिए न, मज़हब ते बहस करणु, मज़हब त हिकु आहे ऐं उहो बेशक सच आहे, उन ते बहस करण जी ज़रूरत कोन्हे। सही ॻाल्हि आहे। असीं सियासत ते, पंहिंजे मसइलनि ते, पंहिंजी धरती ते, पंहिंजे वतन ते बहस करियूं, उन्हनि जे जेको सो पंहिंजे न्यू जनरेशन, पंहिंजे अॻिए नस्लनि जे बारे में सोचियूं। बेशक मज़हब असांजो रूह आहे, मज़हब असांजो ईअं कई छुटकारे जो ज़रियो आहे, उनखे बि फॉलो करणु घुरिजे, उनखे बि पढ़णु घुरिजे, उनखे बि पढ़णु घुरिजे। ॿुधण में ऐं पढ़ण में फ़र्क़ु आहे। आसी चवंदा मज़हब खे पढ़ो, ॿुधो न, छो त ॿुधाइण वारनि में मूंखे थोरो फॉल्ट तव्हांजी तमामु घणी महिरबानी थियो, तव्हां पंहिंजी क़ीमती वक़्त मां असांजी नाज़रीन खे अॼोको प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। असांजो फेसबुक ते पेज आहे, यूट्यूब ते चैनल आहे, उनखे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं ॾिसंदा रहो स्मार्ट TV न्यूज़। ऐं वरी मिलंदासीं के नेक्स्ट गेस्ट सां, तेसिताईं ॾींदा असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।